हू मुर्तज़ा हुयो, हू बि शींहं जियां दबंग हुयो ऐं संदसि अकेलो पुट बि संदसि नक्शे क़दम ते आहे। शींहं बबर जागी यूं हमेशा। आई तो मर जाऊंगा, मैं तो दरिया हूँ, समंदर में उतर जाऊंगा। अमली तौर पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जो सरवाण ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जेतोणीकि नंढनि वॾनि समाजी इश्यूज़ ते आवाज़ उथारींदो रहंदो आहे, पर ही शायदि पहिरियों भेरो आहे जो हू हिन वक़्त जे सिंध जे सभ खां वॾे इशू ते ईअं संजीदगीअ सां जदोजहद जे मैदान में आहे। अपने सिंध के लिए हम अपनी जान देंगे, अपने सिंध दरिया के लिए। ये मौत और जिंदगी का सवाल है। कोटली मां जाखोड़ी सहाफ़ी आबिद अब्बासी जी रिपोर्ट मूजिबि तंहिं ॾींहुं कोटली बैराज वटि सिंधु दरिया अंदरि हिकु ॿियो दरियाह वही रहियो हो, माण्हुनि जो दरियाह। ही माण्हू रगो पीपी शहीद भुट्टो जा कारकुन न हुया, उन्हनि में आम सिंधी बि हुया। के जामशोरे मां आया, किन कोटलीअ मां अची सिंधु दरिया खे बचाइण लाइ पंहिंजे हिसे जो कमु कयो। जॾहिं त मक़ामी मलाहनि जो वॾो तादाद पिणु हिन रैलीअ में शामिल थी वियो। जूनियर जे लक़ब सां सुञापजंदड़ ही सिंधी जोधो उर्दू में तक़रीर करे वाघ धणियुनि खे वाज़ह पैगाम ॾेई रहियो हो त सिंधियुनि खे कंहिं बि सूरत सिंधु दरिया ते पंजाब अंदरि नवां केनाल क़बूल नाहिनि ऐं उन हाञेकार रिथा खे रोकण लाइ हू हर हीलो हलाईंदा। तो हमारी सरकार कौन होती है दरिया और समंदर को जुदा करने वाली? बहरहाल सिंध वासियुनि हिकु दफ़ो ॿीहर लाड़काणे जे हिकु वधीक भुट्टे खे भरपूर मान ऐं मोहबत ॾिनी आहे जीअं हुननि अॻु ॾिनी हुई। उमेद त जूनियर भुट्टो सिंधियुनि जी मोहबत जो भरम ज़रूरु रखंदो।